नाज़रीन तवां ॾिसी रहिया आहियो हक़सत न्यूज़। नाज़रीन तव्हां सां ख़बर शामिल कंदा हलूं। काज़ी अहमद ख़ान जाती काज़ी अहमद शहर जे नाज़ मॉडल टाउन जे रहवासी पीरसन पोरियत गुल विकिरो कंदड़ गुल हसन तालका प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त लाला पंजाबी नाले शख़्स कॉलोनी में रहे थो। बिजली जी तार खंबे मां डायरेक्ट लॻाए सॼी कॉलोनी में बिजली विकिरो कंदो आहे। उहो जुदो वापडा वारा इहा तार कटे खणी विया आहिनि। जे ते लाला पंजाबी मूंखे ब्लैकमेल करे तार जा पैसा मूंखां वठणु चाहे थो। हुन चयो त लाला पंजाबी पाण खे कोर्ट सजाए थो ब्लैकमेल करे तंग करे रहियो आहे। पुलिस में पूरा केस करे बदिराइणु चाहे थो ऐं मोतबार धमकियूं पियो ॾिए ऐं आउं परेशान पियो करे। वज़ीर आज़म पाकिस्तान ऐं आर्मी चीफ IG सिंध वज़ीर आला सिंध ऐं DIG शहीद बेनज़ीराबाद SSP शहीद बेनज़ीराबाद ऐं DSP SHO काज़ी अहमद खे अपील कई आहे त मूं मिस्कीन खे ग़रीब पोरियत जी लाला पंजाबी नाले शख़्स मां जान छॾाई वञे। रिपोर्टर ममता सुमरो हक़सत न्यूज़ काज़ी अहमद।